नाज़िन ڪنڊيارو भरिसां क़ौमी शाहराह ते ट्रालरी कार विच में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ऐं औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर ममताज मलाह। जी ममताज, छा तफ़सील आहिनि? जी, क़ंडियारो भरिसां क़ौमी शाहराह ते शाहीन पंप वटि हिकु तेज़ रफ़्तार कार जो टालर सां टकराइजण बैदि वण सां लॻण करे हिकु ॼणो मौक़े ते ई फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त औरत समेत 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी विया आहिनि, जिन खे उते मौजूदु मक़ामी माण्हुनि पारां फ़ौतीअ जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल क़ंडियारो आंदो वियो, जिते फ़ौतीअ जी सुञाणप मुल्तान वासी मोहम्मद यूसुफ कलोंग तौरु थी आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में औरत सफ़िया ऐं इनायतुल्लाह तौरु कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि जी हालत गंदगी जो हुजण करे खे नवाबशाह रेफर कयो वियो आहे। अहिड़ो इतला मिलण ते हद जी क़ंडियारो पुलिस पहुची ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त वाक़िए जो को बि केस वग़ैरह दाख़िल थी न सघियो आहे। ॿुधायो थो वञे त ही मुल्तान खां कराची तरफ़ वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो आहे, जॾहिं त हादसे में मुहबत पेश आयो आहे। जी ममताज, तव्हांजी महिरबानी।